नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। कराची का ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े न्यू कराची में हलंदड़ गाॾी में बाहि लॻण सबबि 3 ॿार समेत हिक ई ख़ानदान जा 8 ॼणा सड़ी फौत ऐं 3 सख़्त ज़ख़्मी थी पिया। न्यू कराची जे इलाइक़े में जुमे जी राति देर सां हलंदड़ गाॾी हायरूफ गाॾी में बाहि लॻी वई। बिलाल कॉलोनी जे स्टेशन हाउस ऑफिसर SHO फरदाद शेख चयो आहे त हिक ई ख़ानदान जा 10 खां 11 माण्हू गाॾी में सफ़र करे रहिया हुआ त न्यू कराची जे चौरंगी वेझो ओचितो हलंदड़ हायरूफ खे बाहि लॻी वई। बाहि लॻण खां पोइ गाॾी हिक रक्शे सां टकराइजण खां पोइ बीह रही। सर्जन डॉक्टर करार अहमद अब्बासी चयो आहे त बाहि सबबि सड़ी वियल 11 ॼणनि खे अब्बासी शहीद इस्पताल आंदो वियो, जिन मां 8 ॼणनि जी फौत थियण जी तस्दीक कई वई आहे। हिन चयो त सड़ी फौत थी वेंदड़ में 3 ॿार, हिक औरत ऐं 2 मर्द शामिल आहिनि, जिन जा जिस्म पूरी तरह सड़ी चुका हुआ। हिन जो चवणु आहे त ॿियनि 3 ज़ख़्मियुनि जी हालत बि ॻणिती जोगी आहे, छो त इन जे जिस्म जो 90% हिसो सड़ी चुको आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।